इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकुम बाद पीटीआई चेयरमैन अटक का अडियाला जेल मुंतकिल। पीटीआई वकील समाजी राबतन वारी वेबसाइट से पीटीआई चेयरमैन की अडियाला जेल मुंतकिली की तस्दीक करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन के अटक जेल में अडियाला जेल मुंतकिल करण जो हुक्म दिनो हो। इलेक्शन कमीशन जो तकमंदिन में कौमी सूबाई असम्बली की मौजूदा सीटन जो अंग बरकरार रखण जो फैसलो। इलेक्शन कमीशन मूजिब कौमी सूबाई असम्बलिन लाइ शुरुआती तकबंदी ते कम आखिरी मरहले में दाखिल थी वियो। इलेक्शन कमीशन सुभाणे शुरुआती तकबंदी की मंजूरी दी, जैसी फहरिस्त 27 सितंबर ते जारी थी। नए तकबंदी में इलेक्शन कमीशन तरफा कौमी सूबाई असम्बलिन जो मौजूदा सीटूं बरकरार रखियूं वयूं आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर साहब बिशप डॉक्टर आजाद मार्शल की क़यादत में मसीह वफ़द की मुलाकात। गडियल दिलचस्पी समेत मुख्तलिफ मामलों ते गालियों। ISPR मूजिब आर्मी चीफ कौमी तरक्की में दिफा में मसीह बरादरी की खिदमतन की वाखाणे तालीम सेहत तोड़े फिलाही खिदमतन में मसीह बरादरी के किरदार के वाखाणियो। जनरल सैयद आसिम मुनीर जो चवण इस्लाम अमन जो मजहब है जैमें तापसंदी की का भी गुंजाइश न है। माशरे में कंहिंखे कानून हथ में खणण की इजाजत नथी ॾेई सघिजे। चीफ जस्टिस कासिम फाइज़ ईसा जो चवण त पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि कढे छॾियो त हाणे केसनि में इल्तवा मिलंदो। अॼु खां सुप्रीम कोर्ट में केसनि में इल्तवा ॾियण वारो तसवुर ख़त्म सम्झो वञे। एक केस की ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस चयो त कंहिं बि केस में एक तारीख़ ते धुरियुनि खे नोटिस जारी थींदो ऐं ॿी ॿुधणी दौरान दलीलनि ते फ़ैसिलो ईंदो। सुप्रीम कोर्ट आख़िरी अदालत आहे जिते सभिनी केसनि जे फ़ैसिलनि जो रिकॉर्ड अॻुवाट मौजूदु हूंदो आहे। निगरान सिंध हुकूमत 1 साल का गैर हाज़िर रहंदड़ उस्तादन के नौकरियुनि तां फारिग करण जो फैसलो करे वरितो। वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ी जो चवण त लाॻीतो गैर हाज़िर उस्तादनि जा तफ़सील गॾु कया वञनि। रुॻो उस्तादनि जी हाज़िरी काफ़ी नाहे, शागिर्दनि जी तरबियत ऐं सलाहियत बि वधाइणी आहे। सिंध जे स्कूलनि जी इदावत में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थी रहियो आहे। स्कूल एजुकेशन के हवाले से इस क्लास में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि के ऑफर ऑर्डर्स बाबत इलेक्शन कमीशन से ॻाल्हाइण जो फैसलो। सखर में बस टर्मिनल वेझो सिलेंडर धमाके से वधीक ॿ ज़ख़्मी फौत। हयातू नांदड़नि जो अंग घटि थी वियो। सांगी शहरवासी कामरान मंगड़ार ऐं बाबर अली कंबरची किम्स अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट संदे दमदणी हवाले करे छॾियो। रात देर सखरवासी इलाक़े चमाली अमजद चनाचे साजो सॻो बि टुटी पियो। सिलेंडर धमाके सबब बाड़ो इज़हार भयो। शहरियार जमीलुंड ऐं नईम चमाली ज़िंदगी विञाए वेठा। वारे कुछ ॾींहं पहिरियां इज्तिमाही सियाती जो निशानो बणियल नीगरी फौत नासिर जना कराची जी सिविल अस्पताल में इलाज दौरान दमदणी हवाले करे छॾियो। नियाणी सां सियाती केस में ॿ जवाबदार ख़ादिम छुटो ऐं ईसा खड़ गिरफ़्तार थियल। पुलिस केस में घुर्बल वधीक ॿिनि जवाबदारनि खे हेर ताईं गिरफ़्तार न करे सघी। नासिया जो फाल जांच ऑफिसर वाहिला गोपांग ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। पक्का चाक में अफ़तौक भेण के कार इल्ज़ाम हेठ क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस कार्रवाई कंदे अबेद सोलंकी के गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे चयो आहे त हुन कार जे शक में भेण के क़त्ल करे लाश कुझु ॻोह में दफ़नाए छॾियो ऐं संदसि मौत जो कारण बीमारी ॼाणण की कोशिश कई। ठुल में फोड़ दौरान मुज़ाहिमत क़त्ल थियल दुकानदार हाफ़िज़ मौसम नोनारी जो 5 ॾींहं खां पोइ केस दाख़िल। मक़तूल जे भाउ मोहम्मद रहीम नोनारी की फरियाद ते दाख़िल FIR में अर्ज़ मोहम्मद हाजी ऐं गाजी बुरड़ो समेत 3 अणॼातल जवाबदारनि खे बि नामज़द कयो वियो। बासल सूदो सियासी समाजी अख़बारुनि जो रेबर चौक ते 5 ॾींहं बदिलणो जारी। GS मास तरफ़ां ठुल प्रेस क्लब अॻियां भुख हड़ताल कैंप क़ाइम। मेहड़ वेझो ॻोठ वेठो चतोई में हथियारबंदनि हथां हिकु ॼणो क़तल। राइस केनाल मोरी वटां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि जी फायरिंग में सर्वर चांडियो मारिजी पियो। जामनवाज़ अली वेझो भोबर शाख ते हथियारबंदनि फायरिंग करे रिटायर्ड उस्ताद यार मोहम्मद मलुखाणी खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे पुट कुझु वक़्त अॻु बसनि जो पिणु पियो हो। घोड़की में 2 भाइरनि खे बांदी बणाए तशद्दुद वारी वीडियो वायरल। वारसनि खां रक़म तलब। ए सेक्शन थाने ते अदालती छापे दौरान नागबांदी बणायल 2 भाइरनि इनायत शाह शाहिद मीराणी के बाज़ाब कराए पियो हो। बाज़ाब थियलनि जे 2 भाइरनि अख्तर ऐं रियाज़ मीराणी जी वीडियो बि साम्हूं अची वई। वीडियो में अख्तर ऐं रियाज़ ते तशद्दुद थींदे ॾिसी सघिजे थो।
लाड़काड़े में जुल्फकार पाक वटां साड़ी अग मुबीना तो रगबातल कुबूर सईद खान वासी पेट्रोल पंप मैनेजर लुत्फ अली मक्सी जो पतो न पियो। पासन जो लाड़काड़े में SSP चौक ब्लॉक करे धरणो, ट्रैफिक मअतल। कुबूर सईद खान टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जो बस स्टैंड पर एहतजाजी मुज़ाहिरो। आला इख्तियारनि खे मामले जो नोटिस वठी लुत्फ अली मक्सी के बाज़ाब करण जी अपील।